पीउ माउ जो पैगाम पंहिंजी औलाद जे लाइ। जंहिं ॾींहुं असीं पोढ़ा थी वञूं तंहिं ॾींहुं असां सां सब्र जो लहजो इख्तियार कजां ऐं असांखे सम्झण जी कोशिश कजां। जॾहिं असीं कुझु भुलिजी वञूं त गुस्सो न कजां ऐं पंहिंजो नंढपिण यादि कजां। जॾहिं असीं बीमार थी वञूं त असां ते पंहिंजो पैसो ईअं ख़र्च कजां जीअं असां तुंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करण लाइ पंहिंजी ख़्वाहिशुनि खे क़ुर्बान कयूं। जॾहिं असीं पोढ़ा थी वञूं ऐं हली न सघूं त असांजो सहारो बणिजां ऐं पंहिंजो पहिरियों क़दम यादि कजां। जॾहिं असांखे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी त यादि कजां जॾहिं तूं रोअंदे हुए त असां तोखे सीने सां लॻाईंदा हुआसीं। हज़रत मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था, अदब करणु सोन जमा करण खां बहितर आहे। पंहिंजी औलाद खे अदब करणु सेखारे उन्हनि खे फ़ाइदो पहुचाए। हिकु गुज़ारिश, खुदारा हिन पैगाम ते पाण बि अमल करियो ऐं पंहिंजी औलाद खे तलक़ीन बि करियो ऐं हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर करियो। मूं गुनहगार फ़क़ीर सफ़दर हुसैनीअ खे पंहिंजी दुआउनि में यादि रखां।